अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं वहाँ सगर नाजिया मीर। नाज़रीन, शहीद भुट्टो केस तारीख़ की दुरुस्तगी ऐं हाणोको अदालती बहरान प्रोग्राम जो मौजू हूंदो। अॼु क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी 45 वर्सी मल्हाई पई वञे ऐं हिन वक़्त बि असीं जॾहिं ॻाल्हि कयूं था अॼोकी इन जी, जेतोणीकि हिन साल दौरान जेको भुट्टो केस में रेफरेंस हो, उन रेफरेंस ते अदालत पंहिंजी राय ॾिनी हुई ऐं मुल्क जी जेका सुप्रीम अदालत आहे, अदालत सगूरी इहो एतराफ़ कयो त शहीद भुट्टो खे फेयर ट्रायल न मिलियो हो, शफ़ाफ़ ट्रायल जो मौक़ो न मिलियो आहे ऐं उन जे केस में न रुॻो जेके इंसानी हक़नि जूं घुरिजूं आहिनि उहे पूरियूं न थियूं, पर इंसाफ़ जूं घुरिजुनि खे पूरो न कयो वियो, उनजो ख़्यालु न रखियो वियो। इन फ़ैसिले में जेका सज़ा खेनि ॿुधाई वई, उन मौत जी सज़ा खे असीं कलदम नथा करार ॾेई सघूं, पर इहो एतराफ़ ज़रूरु कयो वञे थो त हीउ जेको मामिलो हो इन ते शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ भुट्टो साहब खे न ॾिनो वियो। नाज़रीन, अॼु 45 वरह गुज़री चुका आहिनि, 45 वर्सी आहे ऐं उन मौक़े ते बि शहीद भुट्टो जो जेको मुकमल इंसाफ़ वारो मामिलो आहे, असांखे नज़र अचे पियो त मुकमल इंसाफ़ खेनि न मिलियो आहे, अधु इंसाफ़ नज़र अचे पियो, जो की प्रोग्राम में उन ते ज़रूरु गुफ़्तगू कबी। ऐं अॼु जेकॾहिं असीं अॼोकी सूरत हाल ते नज़र विझूं था त हिकिड़ो उहो दौरु ऐं 44 सालनि खां पोइ अदालत ख़ुदि इहा ॻाल्हि कई त जेसिताईं अदलिया पंहिंजे माज़ीअ जी ग़लतियुनि खे दुरुस्त नथी करे, तारीख़ खे दुरुस्त नथी करे, तेसिताईं अॻियां नथी वधी सघे। पर अॼु असां जहिड़ी सूरत हाल ॾिसूं था त तमामु घणा बहिरान, साॻियूं हालतूं, साॻिया बहिरान असांखे अॼु बि नज़र अचनि था ऐं ख़ुदि जेका अदलिया आहे उनजो शिकार नज़र अचे पई, उन में वकोड़ल नज़र अचे पई। उन ई कॉन्टेक्स्ट में अॼु गुफ़्तगू कंदासीं ऐं मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख़्वाजा साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन, कराची स्टूडियो में ई नाज़रीन मूंसां गॾु सीनियर कानूनदान ऐं तज़िया निगाह जावेद काज़ी साहब मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। ऐं नाज़रीन, फ़ोन लाइन ते अॼोके प्रोग्राम में मूंसां गॾु शरीक आहिनि प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, लेखक आहिनि ऐं तज़िया निगार आहिनि। अॼोके प्रोग्राम में उन्हनि मूंखे जॉइन कयो आहे। सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं जावेद काज़ी साहब, प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, ॿिन्ही जी इजाज़त सां करीम साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। 45 वर्सी आहे, जलसे जे हवाले सां ॿुधायो थो वञे त उहो ईद खां पोइ 14 अप्रैल ते थींदो, पर अॼु हीउ सुवालु ज़रूरु जेके पार्टी जंहिंजी शहीद भुट्टो जी जेका पार्टी आहे उनजो हर वर्कर अवां समेत कंदो हूंदो ऐं ख़ुदि हिन मुल्क जो हर माण्हू सोचे पियो, सम्झे पियो, आवाज़ु उथारे पियो त अॼु 44 वरह गुज़रण खां पोइ बि शहीद भुट्टो जो जेको मामिलो आहे, शहीद भुट्टो मुकमल इंसाफ़ जो मुंतज़िर आहे, अॼु बि मुकमल इंसाफ़ न थी सघियो आहे हिन वक़्त ताईं। नादिया महिरबानी। अॼु भुट्टो साहब खे 45 ईयर्स थिया आहिनि शहीद थींदे, ऐं अॼु इन साल जेको आहे सो अदालत जेको रूलिंग ॾिनी या जेको ऑब्ज़र्वेशन ॾिनी या जजमेंट ॾिनी उहो इहो त बाबा भुट्टो साहब सां इंसाफ़ कोन थियो। जेके सेशन कोर्ट में केस हलिया उहो कोन हलियो, सीधो हाई कोर्ट में वियो, सुप्रीम कोर्ट में वियो, ऐं ॿिया बि जेके फ्लॉज़ हुआ जेके भुट्टे शहीद सां अदालत में पेश आया ऐं जेको आहे सो ज़ोरी ज़बरदस्ती ऐं गैर क़ानूनी तौर ते जेको कुझु थियो। हाणे आउं सोचींदो आहियां त अधु त इंसाफ़ चलो मिलियो, अधु अॻिते थी सघे थो मिली वञे। गैलीलियो जॾहिं इहो ॿुधायो त अर्थ जेका आहे सा सन जे चौगर्द घुमंदी आहे त उनखे हेरेसी या जेको आहे सो उनखे चर्च ॾोहारी करार ॾिनो ऐं उनखे रेक्टिफाए थियण में कैथोलिक चर्च खे 400 साल लॻा। 400 साल खां पोइ हुननि जेको आहे सो चयो त असांजी ग़लती आहे ऐं उनखे सेंट जो दर्जो ॾिनो, माना जेको बुज़ुर्ग या जेको बि तव्हां सेंट कयल आहे, छा ट्रांसलेशन कजे। भुट्टो साहब जो अधु त ठीकु आहे, हिननि इहो कयो त बाबा इंसाफ़ कोन मिलियो ऐं जेको आहे सो ग़लति थियो, इहो बि चलो हिकिड़ो स्टेप आहे, जेतोणीकि 50% आहे, पर आउं सम्झां थो त अञा अॻिते हली करे अदालत खे रेक्टिफाए करणी पवंदी ॻाल्हि। अदालती सिस्टम जेको आहे असां वटि जेकी जीअं हले पियो सालो साल, माण्हू दर बदर आहिनि, सेशन कोर्ट हुजे या हाई कोर्ट हुजे या सुप्रीम कोर्ट हुजे, ऐं उन में माण्हू दर बदर था थियनि, इंसाफ़ कोन थो मिले ऐं माण्हू मरी था वञनि त उनजे पोयनि खे बि रुलणो थो पए। त हाणे इहे सभु भुट्टे साहब जी इहे सभु चीज़नि सां जुड़ियल आहिनि। बाक़ी इहो आहे त जेको भुट्टो साहब खे जेको शहीद कयो वियो उनजा कॉन्सिक्वेंसिस अॼु दहशतगर्दी जी सूरत में, फंडामेंटलिज़म जी सूरत में, जेके असांजा नेबरिंग कंट्रीज़ सां भुट्टो साहब तालुकात ठाहे पियो,
इंटरनेशनली ठाहे पियो, इस्लामिक वर्ल्ड सां ठाहे पियो, थर्ड वर्ल्ड सां ठाहे पियो, प्रोग्रेसिव पाकिस्तान करे पियो, इग्लिटेरियन पाकिस्तान करे पियो, तरक़ी पसंद पाकिस्तान पियो करे। उन सां असां भटकी पियासीं। हाणे फंडामेंटलिस्ट, ये जेके एक्सट्रीमिस्ट, हे जेके नफ़रत फैलाइण वारा, मोहबतनि वारा सिस्टम ख़तमु थी विया आहिनि। ऐं बदकिस्मती सां पार्टीशन खां पहिरीं कांग्रेस जा जेके लीडर हुआ, जवाहरलाल नेहरू या महात्मा गांधी या सुभाष चंद्र बोस या जेको आहे सो अम्बेडकर, उन्हनि जेको हिंदुस्तान खे हिकिड़ो सेकुलर ऐं फेडरल मुल्क ठाहियो, ऐं उनजा समरात अॼु हिंदुस्तान में मोदी वारनि कमु लाइ छॾिया आहिनि। बदकिस्मती सां असां ॾिसूं मिडिल ईस्ट में नासर आयो, भास पार्टी आई, सेकुलरिज़म, नेशनलिज़म, तरक़ी पसंदी, उनखे उते इस्लामिस्ट ऐं फंडामेंटलिस्टनि सॼे मिडिल ईस्ट खे तबाह करे छॾियो आहे। टर्की में तव्हां ॾिसो अर्दगान, कमाल अतातुर्क हिकिड़ो सेकुलर हो, तरक़ी पसंद हो, हणी सत्यानाश करे छॾी। ISIS ठाहिण वारो, दाश ठाहिण वारो, इन जा माइट हुआ। इहो चङो थियो कल टियों ॾींहं हिनखे हुते बलदियाती इलेक्शन में शिकस्त आई। अमरीका, वॉशिंगटन, उनखां पोइ इब्राहिम लिंकन, हिकिड़ो सुठो कॉन्सेप्ट दुनिया खे बराबरी जो ॾिनो, उते ट्रंप तबाह करे छॾियो आहे। हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट आंदो आहे दुनिया में, जिते किथे रिग्रेशन आहे ऐं फंडामेंटलिज़म ऐं एक्सट्रीमिज़म पासे वधे पियो। बदकिस्मती सां भुटे शाह पे जेको शहीद कयो वियो, पाकिस्तान जो बि हशर उहो ई थी वियो आहे। हाणे पॉलिटिकल फोर्सिस, हीअ जेके अदालतूं उन वक़्तु स्ट्रॉन्ग थींदियूं, मुंहिंजी ज़ाती राय आहे, ये पार्लियामेंट उन वक़्तु स्ट्रॉन्ग थींदियूं जेसि ताईं पाकिस्तान जी पॉलिटिकल पार्टी स्ट्रॉन्ग नथियूं थियनि। कांग्रेस स्ट्रॉन्ग हुई, उते जेका ब्रिटिश इंपीरियल आर्मी खे पंहिंजे सबऑर्डिनेट करे छॾियो। असां वटि मुस्लिम लीग बाय नेम हुई, जिना जे करे पाकिस्तान ठहियो। छा थियो जो पाकिस्तान जो तव्हां हशर ॾिठो। पॉलिटिकल पार्टीज़ जिते बि मुल्कनि में स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि, डेमोक्रेटिक हुजे, अमेरिका में फर्दनि कोन ठाहियो, पार्टीज़ स्ट्रॉन्ग कयो। बरतानिया जी डेमोक्रेसी स्ट्रॉन्ग पार्टीज़ कयो, फ्रांस जो इनकलाब पार्टीज़ कयो, जेकोबियंस हुजनि या ॿिया हुजनि। त जेसि ताईं मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे, पॉलिटिकल पार्टी स्ट्रॉन्ग न थींदियूं, न अदलिया स्ट्रॉन्ग थी सघे थी, नई जेको सो पार्लियामेंट स्ट्रॉन्ग थी। ठीकु, समूरा पिलर तव्हां सम्झो पिया त उहे बि स्ट्रॉन्ग न थी सघंदा जेसिताईं पॉलिटिकल फोर्सिस। ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क्रेडिट वञे थो त जिना खां पोइ, काइदे ज़माने जिना खां पोइ भुट्टो साहब पीपल्स पार्टी ठाही, ऐं हिकिड़ी प्रोग्रेसिव पार्टी हुई निस्बतन। वली खान वारनि जी बि प्रोग्रेसिव हुई। बदकिस्मती सां वली खान वारा जेके सो उन्हनि जो रोल तारीख़ में हूंदो, तबसरो थींदो, पर उन्हनि खे जेको आहे सो बजाए प्रोग्रेसिव क़ुवतनि जो साथ ॾींदे वो राइट विंग जा सपोर्टर थी विया। पाण खे लेफ्टिस्ट हलाईंदा हुआ, पर उबरा थी करीम साहब अवां जी इन शइ खे अॻियां वधाईंदे कई साहब अवां कीअं ॾिसो पिया, जेका ॻाल्हि करीम साहब कनि पिया त पॉलिटिकल फोर्सिस जे स्ट्रेंथन थियण ते समूरो दारोमदार आहे। पॉलिटिकल फोर्सिस छो न पियूं स्ट्रॉन्ग थियनि? छा लीडरशिप जो फुक़दान हुनजो कारण आहे? रहनुमाई कोन्हे? अवां कीअं ॾिसो पिया, ख़ासि करे अॼोकी हालतुनि जो जेको कॉन्टेक्स्ट आहे उनखे कीअं पिया ॾिसो? मां बेसिकली हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस जेको पाकिस्तान जो 75 इयर्स जो आहे, उनजी बुनियादी जेको कारण आहे उहो त 1947 में जिन हालतुनि में असां जुदा थियासीं, हुननि खे त मुल्क ठहियलु ठुकियलु इंडिया खे मिलियो, असांखे हिकिड़ो मुल्क ठाहिणो पियो। असीं हुतां लॾियासीं, माना गवर्नमेंट जे कॉन्टेक्स्ट में बि, ऐं उतां माण्हू हुते लॾे बि आहे, हितां बि विया, पर हिकिड़ी गवर्नमेंट हिते अची ठही। त उन खां पोइ हुननि आइन माइन ॾिनो, असां आइन वग़ैरह बि कोन हुओसीं। असीं वरी पोइ ॿिए माहौल में लॻियासीं, वैक्यूम क्रिएट थियो, पहिरें सिविल ब्यूरोक्रेसी भरियो, पोइ मिलिट्री ब्यूरोक्रेसी भरियो, ईअं ऑन असां निकिरी आया। थिंग इज़ दैट जेको जिना पाकिस्तान जो पहिरियों असेंबली आइन साज़ इदारे जो जेको पहिरियों ॾींहुं आहे, जेको इजलास, उहो 11 अगस्त। उन पहिरें ॾींहं ते हिकिड़ी लाइन ड्रॉ कई त रिलीजन एंड स्टेट आर टू सेपरेट थिंग्स, डोंट मेक इट मिक्सड। ऐं इन ई पंहिंजी साल ज़िंदगीअ में कोइटा में हिकिड़ी किताब कंदे इहो बि चवंदो फ़ौज जो को किरदारु वधार कोन्हे को, तव्हीं पंहिंजो कमु ई कंदो। पोइ जीअं असांखे जनरल ज़ाल खां ॿुधायो त असांजी हाणे सरहदुनि जी हिफ़ाज़त बि कोन्हे, असांखे नज़रियाती हिफ़ाज़त बि कोन्हे। ऐं डेमोक्रेसी खे पोइ ॿिजो ॾियण लाइ इहो अची वियो त रिलीजन खे स्टेट में खणी तमामु घणो आयो, ऐं असीं उहा लाइन ड्रा करे कोन सघे। थ्रू आउट पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशनल जेका हिस्ट्री आहे, ठहियो पिए न पिए ठहियो, त उहो मौलवी साहिबनि खे जेको आहे
जेको आहे टाइम ॾियणो या हुन में उनजी जेका असां पोज़ीशन हुजे त अहिड़ो को बि कानून न ठहे जेको कंफ्लिक्ट में न अचे जीअं अॼु बि अथव इस्लामिक आइडियोलॉजी सुठी ॻाल्हि आहे हुअणु घुरिजे पर बज़ाते ख़ुदि आइन जेको आहे उहो हिकिड़ी पंहिंजी साइंटिफिक रखे थो पियो ऐं उनजो हिकिड़ो उन में माना रियासत ऐं मज़हब ॿ अलॻि जिते जिते रियासत ऐं मज़हब ॿ अलॻि अलॻि शयूं उहे वञनि पिया उहे इंडिया हुजे बांग्लादेश हुजे हाणे टर्की में वरी जेको हुते आयो सिस्टम उहो सेकुलरिज़म जे ख़िलाफ़ु हो जी मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी थ्योरी जे ख़िलाफ़ु हो डॉक्ट्रिन जे ख़िलाफ़ु हो उन में हिकिड़ी फ़ौजी इन्वॉल्वमेंट रही पंहिंजा हुते हिते जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट या जनरल ज़ियाउल वग़ैरह जो काउंटर हिस्टोरिकल इहो त यूज़ रिलीजन एज़ अ वेपन अगेंस्ट डेमोक्रेसी हुते इहो त सेकुलर्स जो इस्तेमालु थींदो डेमोक्रेसी खे ॿिजो ॾियण लाइ हाणे हुते वरी सेकुलर्स अची विया आहिनि ऐं फ़ौज जेका आहे उनजो किरदारु तमामु घटिजी वियो आहे हाणे सही सिमत ते वञे असांखे हिन अहिड़ी सिमत ते वञिणो आहे जंहिंमें जनाह जी 11 अगस्त जी तकरीर जेका आहे उनखे मद्देनज़र रखी ऐं उहो आइन जो हिसो बि आहे छाकाणि असांजो आर्टिकल 20 जेको आहे बिल्कुलु अहिड़ो ई आर्टिकल 20 आहे जंहिंमें जेके आहिनि सभिनी रिलीजियस खे बराबरि जा हक़ आहिनि ऐं सभु को करे सघंदो उन मां ई जेको आहे सो इंडिया जो का जेको सेकुलरिज़म आहे उहो प्रीएम्बल मां कोन निकितो हो पर उन आर्टिकल मां नथो जहिड़ो असां वटि आर्टिकल 20 आहे असांजी इंटरप्रिटेशन में हिकिड़ी इंटरप्रिटेशन असांजे चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी कई इन में एॾी वॾी का डेवलपमेंट कान थी पर न थींदो त पोइ तव्हां हाणे ॾिसो वेठा था हाणे साम्हूं पियो आहे कहिड़ी इन्वॉल्वमेंट थी आहे कहिड़ा जेके फिरका अची विया आहिनि केॾी मिसइंटरप्रिटेशन थिए थी पई ऐं उन में रियासत जेका आहे असां इन्वॉल्व थी वञे पई ऐं ख़ुदि जेको अहम तरीन सुवालु जेको तव्हांजे हिन कॉन्टेस्ट में अॼोकी जेका अहम जेका तव्हां सुवालु उथारियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हवाले सां उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जेको केस आहे नाज़िया उन में बेसिकली भुट्टे साहिब जो जेको आहे एडवाइज़री जुरिडिक्शन में आया हुया उन में हुननि चयो आहे त वाक़ई माना गड़बड़ थी आहे हुनखे फ़ैसिलो सादर कोन कयो इंक्वायरी खुली वुली कान आहे सुप्रीम कोर्ट जो राय साम्हूं आई आहे जेसि ताईं आइन में अमेंडमेंट न थींदी जेसि ताईं आइन में इहो मिसकैरेज ऑफ जस्टिस जो प्रोविज़न न विधो वेंदो तेसि ताईं जेको आहे इहो ट्रायल खुली कोन थो सघे एनी ट्रायल जेको एनी डिसीशन इवन डाउन टिल सुप्रीम कोर्ट डिसीशन फाइनलिटी अची वञेसि बट यू स्मैक दैट उन में जेको आहे मिसकैरेज ऑफ जस्टिस थियो आहे का कमीशन जी कमीशन हाणे तव्हां ॿुधो पिए विहारी तसद्दुक़ हुसैन जिलानी साहिब जे हवाले सां अहिड़ी कमीशन वेही हिकिड़ी फंडामेंटल ते हिन केस में जेको आहे मिसकैरेज ऑफ जस्टिस थी आहे उहो केस खुले त जेकर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे बारे में फ़ैसिलो अञा कोन थियो आहे त उहो जेको आहे सो इनोसेंट इहो तक़रीबन चयो वियो आहे त माना असांखां ज़्यादती थी वई आहे हाणे हिन मुल्क जे अॻिते वधण जा जेके बुनियादी सबब आहिनि उहे इहे ई आहिनि त हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स हाणे असीं वरी प्रोसेस में आहियूं पॉलिटिकल फोर्सिस में हिकिड़ी फोर्स आहे जेका अनारकी थी चाहे पई हिकिड़ी फोर्स आहे जेका फेक न्यूज़ ते डिपेंड थी करे हिकिड़ी फोर्स आहे जेका इंटरनेशनल जेका सुंडी लॻी आहे इंटरनेशनल सुंडी जेका सोशल मीडिया मां लॻी आहे उहा अमेरिका जी डेमोक्रेसी खे लॻी आहे उहा दुनिया जी हर डेमोक्रेसी खे जेको फेक न्यूज़ जो जेको आहे सो उहा डिज़ीज़ लॻी आहे ऐं असांखे बि लॻी आहे पर असांखे जेका लॻी आहे उहा हिकिड़े अहिड़े दौर में लॻी आहे जॾहिं असां सख़्तु फाइनेंशियल इकोनॉमिकल क्राइसिस में आहियूं ऐं असां लाइ एग्ज़िस्टेंशियल क्राइसिस ऐं उन वक़्तु जॾहिं बॉडी तव्हांजी कमज़ोर हुजे जॾहिं तव्हां माना बीमार हुजो ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿीहरी बीमारी लॻी पई त तव्हां त सम्झी सघो था तव्हां लाइ नुक़सानदेह थी सघे तंहिंजे करे हिन वक़्तु मुल्क में नयूं फोर्सिस आहिनि जेके मौजूदा डेमोक्रेटिक फोर्सिस ट्रूली डेमोक्रेटिक फोर्सिस ईअं न त जेको आहे फैसल वावडा खे सेनेटर करे जेको आहे सो हेॾे होॾे कमु कजे उहो असां वारो जेको हेॾे बि जेके वेठा आहिनि शहबाज़ शरीफ़ वारा उहे बि जेके आहिनि साॻा ई पुराणा खणी ईंदा आहिनि माण्हू विझंदा आहिनि ट्रूली डेमोक्रेसी अॻिते वधे ई तव्हीं कंप्रोमाइज़ कंदा वठो तव्हीं जेको आहे हर वक़्त में जेको आहे को न को कंप्रोमाइज़ कंदा आहियो पोइ हुन को कंप्रोमाइज़ करण जे करे हिकिड़ी वीक डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन्स डेवलप थिया आहिनि उहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे उहा बेनज़ीर भुट्टो हुजे या ज़रदारी साहिबु हुजे जीअं त ज़रदारी साहिबु बेनज़ीर भुट्टो साहिबु खां घटि हूंदो डेमोक्रेटिक फोर्सिस जे हवाले सां बीहण में पर लार्जली जेके तव्हीं अॻिते हली 2 स्टेप फॉर्वर्ड 1 स्टेप कंप्रोमाइज़िस था कयो ऐं जेके करिणा पवनि था मिसाल तौरु बेनज़ीर भुट्टो साहिब खे जॾहिं इक़्तिदार मिलियो 1988 में त हुनखे चयूं त 5 जेके स्पेशल जेके आहिनि से इहे हेॾे कर ऐं हाणे बि जेको आहे सो मुल्क जी खाजा पॉलिसी या पार्लियामेंट तइ कंदी या को ॿियो तइ कंदो हाणे दाख़िला पॉलिसी जेको आहे सो चौधरी निसार टाइप जेको आहे सो मौसम साहिबु आहे पर
हैविंग सेड दैट हिन वक़्तु इहा एस्टेब्लिशमेंट आहे उनखे जनरल बाजवा वारी एस्टेब्लिशमेंट कोन थो चई सघिजे, उनखे जनरल कैनी वारी एस्टेब्लिशमेंट कोन थो चई। हिन वक़्तु पहिरियों दफ़ो आहे पायां थो त हिकिड़ी अहिड़ी सुप्रीम कोर्ट आहे जेका जस्टिस बंदयाल वांगुरु डेमोक्रेसी खे बिजो ॾियण लाइ कान वेठी आहे, साक़िब निसार वारा फ़ैसिला कान थी करे पई, जस्टिस गुलज़ार वारा फ़ैसिला कान थी करे, त जेकर हिकिड़ी अंडरस्टैंडिंग ॾिसण में थी अचे पई त मुल्क खे अॻिते वठी वञण लाइ सिविल बालादस्ती ज़रूरी आहे, त में एस्टेब्लिशमेंट बि आउं पायां थो, मुंहिंजी शायदि राय आहे। उन में पार्लियामेंट त आहे ई आहे, उन में ख़ुदि कोर्ट बि आहे त पार्लियामेंट खे सुप्रीम कयो वञे। तव्हां ॾिठो जेको आहे सो इहो जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर वारो जेको बिल हो या जेको एक्ट पास थियो उनखे सरेखम तस्लीम कयो वियो, उनखे इहो कोन चयो वियो त अल्ट्रा वायरस आहे ऐं असां कोन था मञूं, न त बंदयाल साहिब त चकर में वेठो उनखे अल्ट्रा वायरस खे कॾहिं ॿाहिरि पियो कढियो, त उन्हनि पंहिंजा पावर्स चीफ जस्टिस जेके पोइ ते कया त इंस्टीट्यूशनल बेस्ड जेके आहिनि उहो थियनि, हिकिड़े वन मैन शो न थियणो घुरिजे। जीअं पार्लियामेंट में या असांजी जेका हिन वक़्तु जेका एस्टेब्लिशमेंट जी क़यादत आहे उहा चाहे थी पई, पर हैविंग सेड दैट इन्वायरमेंट क्राइसिस पिया अचनि, ख़तरनाक इन्वायरमेंट, ज़बरदस्त माइग्रेशन थियण जा ख़तरा आहिनि, तव्हांजा पाणीअ लाइ जेके बर्फ़ जेको आहे तव्हांजा जेके बि आहिनि उहे मेल्ट थींदी, इहो वॾो कमु ख़राबु थींदो। इन खां पोइ वरी ॿी ख़तरनाक ख़बर जेका नाज़ी आहे उहा आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस। हाणे दुनिया में सरहदूं रहियूं न आहिनि, जेको सरहदुनि जो कॉन्सेप्ट हो क़ौमूं ज़ीरो डिस्टेंस ते वेठा आहियूं व्हाट्सएप ते, तव्हांजो 10,000 साल भाउ हुजे या भेण हुजे या आदि हुजे या को हुजे, तव्हां यू कैन जस्ट कॉन्टेक्ट विथ हिम एंड देयर यू आर वारी ॻाल्हि त इहो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, ॿी लैंग्वेज जेका आहे हिकिड़ी अंग्रेज़ी तमामु ऑनस्लॉट तमामु फास्ट तरीक़े सां अचे पई, उन में असांजी का तयारी न आहे, ऐं उनजी वॾी जेका आहे असांखे ख़ुदि सिंध जे लाइ ख़ासि करे ॾाढी परेशानी सूरत हाल आहे त हिते जेको आहे हिकिड़ो पूरो फ्यूडलिज़म आहे, ऐं पूरी फ्यूडलिज़म जे मथां वरी जेको आहे सो अनफॉर्चुनेटली असांजी हिकिड़ी वॾी डेमोक्रेटिक जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उहे ई वठणु सभु वॾेरा वेठा आहिनि, 90% वॾेरा जेके आहिनि से इन ई पार्टी में वेठा आहिनि, ऐं तव्हांजे साम्हूं सखर पियो अथव, तव्हांजो सखर जेको आहे 15 सालनि जी जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका कारकर्दगी आहे उनजो जेको हिकिड़ो सैंपल अथव उहो त जेका लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु थी आहे, ऐं इहो कीअं हलंदो। ऐं कैसा मल्टीपल क्राइसिस आहिनि जिन जो मां ज़िक्र करे विया, ऐं पर मां ॾिसो पिया फोर्सी कयो पिया त हिकिड़ी अंडरस्टैंडिंग डेवलप थींदे नज़र अचे पई, हिन वक़्तु जेके पिलर्स आहिनि या जेके मेन स्टेक होल्डर्स आहिनि। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, अव्हां एग्री कयो था जेका काजी साहब ॻाल्हि कनि पिया त हिकिड़ी अंडरस्टैंडिंग ज़रूरु मौजूदु आहे, पर मल्टीपल क्राइसिस असांखे नज़र अचनि पिया, ऐं मदर ऑफ ऑल क्राइसिस जंहिंखे असां हिन वक़्तु ॾिसूं पिया त जेको ही बहरान नज़र अचे पियो जमहूरियत जो, असांखे ख़ुदि जेके रियासत जा जेके अहम पिलर्स आहिनि उन्हनि जे विच में जेके ही क्राइसिस नज़र अचनि पिया, उनखे हल करण जे हवाले सां हिकिड़ी अंडरस्टैंडिंग त नज़र अचे पई, पर उहा हेल्प करे सघंदी जहिड़े रीति मामला अॻियां वधनि पिया। महिरबानी, जावेद साहब बिल्कुलु सही चयो आहे, तमामु करीम साहब ताईं, पर पंहिंजे जावेद काई साहब जी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। आउं सम्झां थो जेका अंडरस्टैंडिंग पैदा थिए पई ॾिसण में अचे पियो हल्के सल्के नमूने, पर जेसिताईं जेकॾहिं अंडरस्टैंडिंग पैदा नथी थिए त वधीक नुक़सानकार थींदो। अॻियां इहो ख़बर न आहे त जेसिताईं अंडरस्टैंडिंग हलनि, उन खां सवाइ जॾहिं इहो कमु न थी सघंदो आहे। सम्झां थो त भुट्टो साहिबु ख़ुदि हिकु अहिड़ो माण्हू हो जंहिं इन क़िस्म जी शइ पैदा कई। तव्हांखे ॾिसो जॾहिं आइन ठाही त सभिनी माण्हुनि खे हुन गॾु खणी ऐं उन्हनि खां कयूं वठी आइन खे हुननि खे बीहारियनि जेको आहे। हाणे त भुट्टो साहिबु हिकिड़ो विजनरी माण्हू हुयो ऐं हिकिड़ो प्रोग्रेसिव माण्हू हो ऐं हिकिड़ो तरक़ी पसंदि माण्हू, ऐं अहिड़े नमूने सां त आउं सम्झां थो उन क़िस्म जी जेका कीअं न आहे या मोहतरमा शहीद जी रिकनसीलेशन जेका विजन आहे उहा जेकॾहिं हिते खणी अची हिन मुल्क में, तव्हां ॾिसो 75 सालनि में मुल्क में जमहूरियत कोन आई आहे। जमहूरियत जेको आहे सो वक़्तु तौरु अचे थी, वरी 2-3 साल वरी ख़तमु, ऐं तव्हांजो फौजी राज केतिरो रहियो आहे, इलाही वक़्तु इहे 40 साल त फ़ौज रही आहे। जेकॾहिं का सिविलियन गवर्नमेंट अचे थी कुझु करे थी त उनखे टोड़ियो वञे थो। आउं सम्झां थो त इहो जेको पार्लियामेंट आहे उनजी सुपरमेसी, पर जेके बि खंबा आहिनि, अदलिया आहे, पार्लियामेंट आहे, ऐं सां जेको असांजो सिविल सोसाइटी आहे, जेकी गॾु उथी हलंदा त एस्टेब्लिशमेंट खे बि हींअर ॿियो व्यू वठणु घुरिजे। जेको ही सूरत हले पई उन मां हुननि खे निकिरी मुल्क जी भलाई
बहितरी तरक़ी माण्हुनि जी चङाई जी ॻाल्हि सोचणी पवंदी इन खां सवाइ इहो न थी सघे इन करे इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त पार्लियामेंट ऐं सभु अदारा गॾु हलनि ऐं हम आहंगी ऐं जेका आहे तव्हां चओ था अंडरस्टैंडिंग उहा थींदी लाज़मी तौर ते ऐं उन मां जेके भुटे साहिब जा प्रिंसिपल्स आहिनि जेको हुन आइन जंहिं नमूने ॾिनो या ॿियूं जेका हुन जी शयूं आहिनि उहे वठनि मुंहिंजी ख़ुदि भुटे साहिब मरूं सां ॿ टे तफ़सीली मुलाक़ातूं हुयूं हिकु दफ़ा इंग्लैंड में हुआसीं उते प्रेसिडेंट जी आयो उते असांजी कलाक ॿ कलाक मुलाक़ात थी उहे ख़ुदि दादू आहिनि पंहिंजी जाइ ते पर तंहिंजे बावजूदि मां सम्झां थो त इहा विजन क़ाइमु रखणु घुरिजे ऐं सुहिणे नमूने सां रिकन्सिलेशन हम आहंगी पार्लियामेंट में थी इहो तमामु ज़रूरी आहे उन खां सवाइ ॿियो को तरीक़ो ठीकु एजाज साहब मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि करीम साहब हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका काई साहब हिते कई हिकु त हुन विजन खे अॻिते वधाइण जी ॻाल्हि थिए पई ऐं ज़ाहिर आहे जेका पार्टी आहे जंहिंखे मां रिप्रेज़ेंट कयो पिया शहीद भुट्टो जी पार्टी उन मथां इहा बि ज़िम्मेवारी आहे थिए थी रेफरेंस खां पोइ जीअं काई साहब ज़िक्र कयो त हीउ मामिलो मिसकैरेज ऑफ जस्टिस वारो जेको हीउ मामिलो थियो आहे इनखे असीं पूरो करे सघूं था ऐं ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु हिकिड़ी सुठी पोज़ीशन में असांखे नज़र अचे पई हुकूमत में त इन पासे ॾांहुं पीपल्स पार्टी कुझु सोचे पई का हिकमत अमली जोड़े पई त कीअं न रुॻो उन्हनि खे इनोसेंट प्रूव कराइण वारो मामिलो या सज़ा खे कलअदम करार ॾियण वारो मामिलो उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि का ॻाल्हि ॿोल आहे फर्स्ट टेन्योर में त उन रेफरेंस लिखी मोकिलियो हो सुप्रीम कोर्ट खे ऐं उन रेफरेंस खे जेके बि वर्डिक हुननि ॾिनियूं आहिनि उनखे 10-12 साल लॻी विया त हाणे मुंहिंजे ख़्याल सां नेक्स्ट स्टेप में जेकॾहिं पार्लियामेंट में मिसकैरेज ऑफ जस्टिस जे हवाले सां का तरमीम करणी आहे त 2/3 मेजॉरिटी खपे थी हुनमें ऐं अगरि ॿियो को रस्तो आहे त पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी साहिब इन चीज़ सोचे वरी लिखी सघनि था कि भई मिसकैरेज ऑफ जस्टिस जे हवाले सां पर आउं सम्झां थो काज़ी साहिबु जेको फरमाए पियो त इहो ऐं तरमीम थियणु खपे त हाणे उहो मुंहिंजे ख़्याल सां पीपल्स पार्टी अञा शुरू वारा ॾींहं आहिनि कमिंग डेज़ में ऐं टाइम में इहे फ़ैसिला कंदी अलॉन्ग विथ अदर पॉलिटिकल फोर्सिस ऐं खिते जा हालात बि सुठा कोन्हनि असांखे फाइनेंशियल सर्वाइवलिटी बि करणी आहे दोस्तियूं असांजूं सुठियूं कोन्हनि मुल्कनि सां उहे बि असांखे ठाहिराइणियूं आहिनि डेवलप करणियूं आहिनि सर्वाइवलिटी जे हवाले सां त मल्टीपल जेके सो चीज़ूं आहिनि ऐं काज़ी साहिब जी ॻाल्हि सां बिल्कुलु अग्री कयां थो त एनवायरमेंटल क्राइसिस हिन दुनिया खे ठहंदे 4.5 अरब साल थिया आहिनि त हिन 4.5 अरब साल में हीअ जेका अर्थ आहे 4-5 दफ़ा अकॉर्डिंग टू द जियोलॉजिस्ट जोग्राफिकल जेके माहिरीन आहिनि उन हिसाब सां 4 खां 5 दफ़ा इहा ख़तमु थी आहे वरी सर्वाइव कयो आहे माना जीवत ऐं जेके बि चीज़ूं आहिनि वरी सर्वाइव त बिल्कुलु इहो जेके एनवायरमेंटल क्राइसिस ऐं दरियानि जा जेके मेल्टिंग ऑफ ग्लेशियर्स ऐं एनवायरमेंटल क्राइसिस सॼी दुनिया में ख़ुशूसन हिन सब कॉन्टिनेंट में उहो मुंहिंजे ख़्याल सां इलाही चीज़ूं ह्यूमन डिज़ास्टर असांजे कंट्रोल खां ॿाहिरि थींदी पई वञे ऐं ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जिते टेक्नोलॉजीज़ आयूं आहिनि उते इलाही इंसानियत खे ह्यूमैनिटी खे फ़ाइदा थिया आहिनि 90% उते डिज़ास्टर्स बि थिया आहिनि त इहे सभु चीज़ूं आहिनि ऐं नेचुरली इहे सभु चीज़ूं पार्लियामेंट में वेही करे ऐं जेके बि क़ुवतूं जेके पार्लियामेंट खां ॿाहिरि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि या सिविल सोसाइटी आहे उहो वेही करे इन चीज़नि खे अॻिते हली करे अंडर द अम्ब्रेला ऑफ पार्लियामेंट इहे फ़ैसिला कंदी त शयूं अॻियां वधंदियूं ऐं खिते जा हालात के सुठा कोन्हनि अॼु जॾहिं आउं आयुसि पिए त सोशल मीडिया ते हलियो पिए सही आहे ग़लति आहे त ईरान जे 4 बार जेको पोर्ट आहे उते को अटैक वटैक थियो आहे त असां वटि पाकिस्तान में बि बलूचिस्तान में खैबर पख्तूनख्वा में अटैक्स थिया आहिनि अफ़गानिस्तान ते इल्ज़ामात आहिनि या ॿियनि ते रूस में सभ खां वधीक जेको अटैक थियो आहे जंहिंमें ताजिकिस्तान ऐं ॿिया मुलविस आहिनि त इहे जेको खिते खे जेको डिस्टेबलाइज़ेशन थिए पई त उहो बि असांखे ॾिसणो पवंदो भुट्टो साहिब जो जेको
हिकिड़ी ॻाल्हि जेका नौजवाननि खे ॿुधाइण थो चाहियां तव्हांजे तवसुत सां त KTN जे तवसुत सां कि भुट्टो साहिब जी दाऊद सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलियूं पिए डोरंट लाइन खे एक्सेप्ट करण जे हवाले सां। इहे किताबनि में लिखियल आहिनि पंहिंजे तरफ़ां ऐं उहो तइ थियो त हीउ हिते ईंदो डोरंट लाइन असां तस्लीम कंदासीं ऐं वली खान वारनि ते जेको केसिस आहिनि उन ज़माने में नेशनल अवामी पार्टी हुई उन्हनि खे सभिनी खे असां ख़तमु कंदा माना रिहा कंदासीं। पर बदक़िस्मती त ज़ियाउल हक़ आयो जॾहिं निगोसिएशन थिया पिए त बि भुट्टो साहिबु उन्हनि खे चए पियो त बाबा आर्मी तव्हां हटायो हितां बलूचिस्तान मां। ज़ियाउल हक़ चए पियो त न आर्मी कोन हटंदी। त अगरि इफ एंड बट्स जी अहमियत कान्हे पर इहो हिकिड़ो सुठो पाकिस्तान जे लाइ हो त जेकॾहिं भुट्टे साहिबु अगरि रहे हा ऐं दाऊद सां जेके साइन थी वञे हा डोरंट लाइन जो मसइलो हमेशह लाइ हल थी वञे हा। उन खां पोइ अमेरिकन्स आया, उन खां पोइ तालिबान आया, मुजाहिदीन आया, फलाणा आया, टीरा आया, पर मसइलो त उते जो ठीकु। पर हाणे कई साहिबु इहा ॻाल्हि अवां खणी ईंदासीं पर हाणे जेका गोल्डन अपॉर्चुनिटी साम्हूं आई आहे जेको अवां बि ज़िक्र कयो त हिन वक़्तु हिकिड़ी अंडरस्टैंडिंग डेवलप थींदे नज़र अचे पई रियलाइज़ेशन खां पोइ त पोइ हाणे अवां ॾिसो पिया त स्टेक होल्डर्स हुन अपॉर्चुनिटी खे यूज़ कनि जेका ॻाल्हि करीम साहिबु कनि पिया त सिक्योरिटी जा पंहिंजा चैलेंजिस आहिनि, एनवायरमेंट चैलेंजिस जो अवां ज़िक्र कयो, इकनॉमिक चैलेंजिस असांजे साम्हूं आहिनि, पॉलिटिकल स्टेबिलिटी मुल्क में असांखे सफ़र कंदे नज़र अचे पई त हीअ जेकॾहिं हर को पंहिंजे पंहिंजे स्पेस में पंहिंजे लिमिट्स में कमु कंदो त पोइ डाइवर्जन वारो जेको एलिमेंट असांखे तमामु घणो वधियल नज़र आयो आहे उहो असांखे जॾहिं घटि थींदो त पोइ अचीव करे सघिबो टारगेट्स खे। थियोरिटिकली ॾिसो त जेको बिगाड़ पैदा थियो माना हिकिड़ी मार्शल लॉ लॻी, ॿी मार्शल लॉ लॻी, टी मार्शल लॉ लॻी, हिकिड़ो फोर्स क्रिएट थियो। मिसाल तौरु हिकिड़ो थोरो इहो ॿुधाईंदो हलां त जीअं बेनज़ीर साहिबु आहे 86 वारे इलेक्शन जो बाइकाट कयो, जेका ग़लती हुई इलेक्शन जा बाइकाट थियो वरी नई इलीट क्रिएट थी। हाणे सॼी तरह सां इलीट पई आहे, हिकिड़े रिटायर्ड जनरलनि जी इलीट आहे, उहा चवनि था त हीअ फ़ौज हीअं हले न त 9 मई कंदासूं। ठीकु आहे न, हिकिड़ा वेठा आहिनि लेट मी टेल द नेम्स मतिलबु रियाज़ चोर आहे, पोइ कहिड़ा बिल्डर माफ़िया आहिनि जंहिंजा नाला कोन था वठी सघो तव्हां टीवियुनि ते नाला कोन था तव्हां हुनजा वठी सघो, हुनजा अर्बन जा $1 बिलियन जी प्रॉपर्टियूं अची वियूं। हाणे जीअं सिस्टम हली पियो त हुनजो छा थींदो, तूं सिस्टम खे डिरेल कंदा। ऐं हींअर बि जेके केरु चई विझे फ़ौज में त चऊं त अज़ीज़ वतनो तयारु आहिनि त को बि गैरतमंद इज़तदार डेमोक्रेटिक फोर्स जो माण्हू त कोन बीहंदो हुन सां गॾु। ऐं जे पार्टी पीपल्स पार्टी बीहंदी त पार्टी त कान रहंदी न, पोइ त इहा थी वेंदी न माना जीअं हूंदियूं हुयूं जेके PML क्यू टाइप पार्टी या शहबाज़ शरीफ़ थी पियो त PMLN बि ख़तमु थी वेंदी न। त हाणे जेको सम्झण जी ॻाल्हि आहे हिकिड़ी फोर्स क्रिएट थी वई आहे जेका चाहे थी पई त मुल्क हलंदो जीअं असांजा मुफ़ाद हलनि। पर हेॾे जेका एलीट वेठी आहे उनजा हाल पूरा आहिनि। भई पीपल्स पार्टी आइडियोलॉजिकल ॾाढी भली पार्टी आहे, सुठी पार्टी, पर आहे त वॾनि जी पार्टी न। हाणे हेॾे बलूचिस्तान में जेको हथु कयो अथई उहो बि त बाप टाइप हथ थी करे पई न। कमु त उहो डेमोक्रेटिक फोर्सिस बेनज़ीर भुट्टे वारो या ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारो त आहे ई कोन न पीपल्स पार्टी जो कमु। त जेको वरी मिडिल क्लास डेवलप थियो आहे पंजाब में उनखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे पई। हीउ जेको इमरान ख़ान आहे उहो पंजाब जी मिडिल क्लास जी हिकिड़ी जेका असां पोज़ीशन आहे न उहा शेप आहे, उन खां अलावा ॿी एलीट पंहिंजी जाइ ते। त हाणे उन में हिकिड़ी कंसिस्टेंसी सां असांखे अॻिते वधिणो आहे, माना जीअं ऑन बोर्ड एंट्री। पर हिकिड़ो इहा जेका बीमारी जेको तव्हां ॾिसो पूरो केस खुली पियो आहे 6 जजनि जे करे, पंडोरा बॉक्स खुली पियो आहे न। सभिनी जजनि खे इहो त असां जस्ट नसीम हसन शाह हो जेके चयो न बाबा मां प्रेशर में असां भुट्टे खे फाई ॾेई छॾी, चईनी जजनि जा पुर्दो खोले विधई न। उहो असां वारो आया काज़ी साहिबु हूंदो, असांजो रुहानी ॾाढो बि थिए, उहो चीफ जज हूंदो वालीअ मीरस वटि खैरपुर में साईं। पोइ चीफ जज माना काज़ुल कुज़ा हो, बैरिस्टर साहिबु बि हो पाण। सो अलाए उहो मीर मदर तारपुर साहिब लाइ नालो मूंखे थो जेको वालीअ मीरस हो खैरपुर में, उनखे ख़तु मोकिलिजांइ हिन ख़त हिन केस में मिले थोरो ख़्यालु कजो। त हुन वरी जेको आहे सो ओॾी महिल इस्तीफ़ा लिखी ऐं एल्सा असां वारी जेका उनखे चई त हाणे हल त हलो हाणे हिजरत जेको आहे इहे प्रेशर ईअं थींदा त हिकिड़ा प्रेशर्स जेके आहिनि असांजे हीअ हाणे उहे निकिरी आया आहिनि। त हिकिड़ो ॾिसो त केॾो अंदरि जेको आहे हिकिड़ो माण्हू वेही एस्टेब्लिशमेंट में वेही हिकिड़ो फेस कंदो हूंदो, चङो दिस इज़ अ न्यू काइंड ऑफ अ लीडरशिप ऑफ आर्मी आल्सो। कंहिं बर्जिस्ता तरीक़े सां बुर्दबारी जे तरीक़े सां हुन मुल्क खे कढनि पिया ऐं उहे सभु तयारु थी विया आहिनि। तालिबान वालिबान बि हिन मुल्क में स्टेक्स था रखनि पिया, बाबा असांजी स्मगलिंग असांजा जेके आहिनि बतायूं हिसाब किताब असांजो जेको आहे सो क्लाशनिकोफ जो धंधो ऐं मनशा जो धंधो बंदि कंदो त वणंदासीं। ऐं असांखे तव्हांजी पूरी कणिक खणी वञणी आहे, असांखे तव्हांखे पूरी खंडु खणी वञणी आहे।
त ही पूरियूं हिकिड़ियूं जेके स्मगलर्स माफ़ियाऊं आहिनि जेके हितां खां बॉर्डर्स खां वठी हिते कनि थियूं पियूं, तव्हां हिन मुल्क खे जेको आहे 25 करोड़ जो मुल्क आहे, दुनिया जो 5 6 वॾे वॾो दुनिया जो मुल्क अथव, उते जे अनारकी अची वञे सॼी दुनिया खे डिस्टेबलाइज़ करे छॾींदो। त तव्हीं त पंहिंजी गवर्नमेंट ख़तमु करे चुका आहियो न। त जेकर हाणे दुनिया बि तव्हां वफ़ादार कोन्हे, वेठा आहिनि मोदी साहिब जो पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण जो मूड है, को जूस जो डिस्टेबलाइज़ करण जो मूड है, उहे फंडिंग बि इमरान खान हे कंदा। त हाणे हिकिड़ो 5-6 महीननि स्टॉक एक्सचेंज 68,000 पॉइंट ते बीठी आहे, जॾहिं इमरान खान रद्द किरियो हो त उन 38,000 पॉइंट थी। त मार्केट फोर्सिस जेके आहिनि ऐं सभु को माण्हू चाहींदो त सिधो तरीक़ो आहे पाकिस्तान जो, ऐं पाकिस्तान जी रूट जेका आहे न, जे इंतिहाई अहम जेका शइ आहे उहो पॉलिटिकल आहे। उहो पॉलिटिक्स में तव्हां फैज़ाबाद वारो केस जेको खोलियो, उहो जेका असां वारी जेका सरीना फाइज़ ईसा साहिबा आहे, उहा वीचारी छड़ी खणी दर दर धिका खाधईं पिए, छा ओॾीमहिल जेको आहे सो कुझु कोन पियो थियो, छा ओॾीमहिल जेका कुझु कोन हो, हुनखे जेको आहे FIR बि कटे करो, FIR कटण लाइ तयारु कोन हो। हिन सॼे सिस्टम खे तव्हां हिन नहत ते पहुचायो आहे। हाणे ही ॾाढो सेंसिटिव रस्तो आहे, अञा ॾाढा डायनामाइट्स लॻा पिया आहिनि। सेंसिटिव रस्तो आहे काई साहब, इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब खां बि पुछूं था। एजाज़ कुरैशी साहब, सेंसिटिव रस्तो आहे ऐं मसइलतनि खां मथां थी करे काई साहब जेका ॻाल्हि कनि पिया त ख़ुदि एहतिसाबीअ खे बि साम्हूं रखी करे अॻियां वधिणो पवंदो। जी बिल्कुलु, इहा सही ॻाल्हि आहे। ऐं सम्झा थो मां काई सां एग्री थो कयां, ऐं बिल्कुलु इहे जेके मसइलतियूं आहिनि पंहिंजी जाइ ते, ऐं साईं चयो त उनखे पाण खे ऐं उनखे थोरो वधीक असांखे अमल करणो पवंदो। ऐं पीपल्स पार्टी जे ख़ासि करे थोरो अॻियां अची थोरो बहितर अंदाज़ सां, हींअर पीपल्स पार्टी हिकु सुठी पोज़ीशन में थी आहे। सिंध उन वटि आहे, बलूचिस्तान उन वटि आहे, ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त सेनेट बि हींअर पीपल्स पार्टी वटि आहे, मेजॉरिटी उन वटि आहे। त इहा हिकिड़ी पंहिंजी खे वधीक हींअर मौक़ो आहे त हू उन ॻाल्हि खे खणी कनि, ऐं उन पंहिंजी कलज़रदारी साहिब ऐं चीफ ऑफ आर्मी तमामु सुठे मूड में मुलाक़ात ॾिसण में अचे पई। आउं सम्झां इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आम आहिनि, ऐं उन ईअं थियणु घुरिजे, तंहिंजे करे वञी का ॻाल्हि थींदी। ऐं उहा लीडरशिप जेका आहे भुट्टे साहिब या बैन साहिब वटि हुई, उहा हिननि वटि कान्हे। माफ़ु कजो, डॉक्टर साहिबु वेठो आहे सभु, पर उहा जेका शइ असांखे ॾिसण में अचणु घुरिजे, अॼु एॾी वॾी विक्ट्री खां पोइ उहा ॾिसण में न पई अचे। उनते थोरो बिलावल साहिब खे अॻियां वधिणो पवंदो, ऐं थोरो वधीक पंहिंजो वक़्तु ऐं ज़हन ऐं दरी ऐं पोइ उन शइ खे को त लीड करे न, को माण्हू लीड कंदो। ऐं ॿिया जेके फैक्टर्स आहिनि उहे विच में ईंदा, उहे फैक्टर्स ज़रूरु तव्हांखे केरु ठाहिण जी कोशिशि कंदा, केरु ठाहिण जी कोशिशि कंदा, पर अहिड़ो माण्हू अहिड़ी शइ जेका विच में अचे ऐं उहो उन्हनि खे अॻियां वठी हले, ऐं जेकॾहिं का ॻाल्हि ॿोल करे सघिजे त मां सम्झां थो उहो बहितर थींदो, खे टाइम ॾियणो पवंदो। ज़रदारी साहिबु हाणे इन हिकिड़ी सीट ते वेठो आहे, अॻु में बि रहियो आहे हुन सीट ते, उहो बि को न को रोल पंहिंजो प्ले करे सघे थो। मुंहिंजे नज़र में त पाकिस्तान हींअर तमामु आहे ॾुखी सूरत हाल में। IMF जो एॾो वॾो असांजे मथां एॾो ग़लबो लॻो पियो आहे, ऐं अञा बि वधीक खज़ाना चए थो असांखे हिन खां पैसा वठिणा आहिनि। ऐं इहे सभु जेके इकनॉमिक क्राइसिस आहिनि या जुडिशियल क्राइसिस जेके थिया आहिनि, इनखे मुंहुं ॾियण लाइ जेका सवेल वारी ॻाल्हि आहे, हब आन जी रिकन्सिलिएशन, कुझु बहितरी, ऐं सम्झो उन लाइ जे अॻियां न वधंदासूं, ऐं जेकॾहिं क़ौमी लेवल ते इहो सॼो कमु न थींदो त अॻियां हली असांखे काफ़ी नुक़सानु थी सघे थो। इन करे मुंहिंजे ख़्याल में त इहे सभु शयूं आहिनि जेके अॻियां अचनि। ऐं पीपल्स पार्टीअ ख़ासि तौर ते उनजा जेके माण्हू आहिनि, जेके वीचारी उहे गॾु थियनि, बल्कि जेके मुल्क सॼे जा माण्हू आहिनि उहे थिंक टैंक जे हवाले सां उन्हनि खणी अचनि। ख़ासि तौर ते सिंध में, सिंध जा वॾा मसइला इशूज़ आहिनि, उते जे माण्हुनि खे गॾु करे ऐं जॾहिं हलणो पवंदो, ऐं सम्झां थो तॾहिं वञी का ॻाल्हि ठाहे। ठीकु, जी करीम साहब, छा रिस्पॉन्ड कंदो सर? डेफिनेटली पीपल्स पार्टी सभिनी खे गॾिजी वठी हलंदी, कम से कम असां सिंध छा सॼे पाकिस्तान में। ऐं असीं सम्झूं था त हिन वक़्तु पाकिस्तान में जेको प्रोग्रेसिव इग्लिटेरियन ऐं तरक़ी पसंद
ऐं सेक्युलर फोर्स पीपल्स पार्टी आहे। ॿियूं जेके बि फोर्सिस आहिनि उहो राइटिस्ट फोर्सिस आहिनि, सेंटर टू द राइट आहिनि, फंडामेंटलिस्ट आहिनि, तंग नज़र आहिनि, तरक़ी पसंद फोर्सिस उहे कोन्हनि। त असांखे ज़िमेदारी जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जेका पार्टी ठाही हुई ऐं नेचुरली हुनजी क़यादत हींअर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वटि आहे ऐं ज़रदारी साहब प्रेसिडेंट लॻा पिया आहिनि। त इहो ज़िमेदारी असां ते आहे त असांजी कोशिशि हूंदी त ट्रैक ते आणिजे हिन मुल्क खे। उहो जेको काइदिज़म जो जेको पाकिस्तान हो, जेको सेक्युलर ऐं तरक़ी पसंद ऐं इग्लिटेरियन पाकिस्तान, जंहिंमें हर माण्हू जे लाइ गुंजाइश हुजे, त उहो इहो ई हल आहे, ॿियो त हल कोन्हे पाकिस्तान जी तरक़ी जे लाइ ऐं बका जे लाइ। ठीकु आहे, उन लाइ तयारु आहिनि पॉलिटिकल पार्टीज़? असां कोशिशि कंदासीं पूरी। भुट्टे साहब बि कोशिशि कई हुई, बेनज़ीर शहीद बि कोशिशि कई हुई, 18 अमेंडमेंट जेका आई हुई उहो बि पीपल्स पार्टी जी कंसेंसस हुई ऐं ज़रदारी साहब हो सदर हुन वक़्तु, हींअर बिलावल साहब आहे ऐं ज़रदारी साहब बि सदर आहिनि ऐं पार्टी उहो ई डायरेक्शन वठंदी जेको भुट्टो शहीद ऐं बेनज़ीर शहीद जो हो ऐं सभिनी खे गॾिजी असां हलंदासीं। ठीकु, पर काई साहब अवां न पिया ॾिसो त कोलो फैल में तज़ाद घणो हिन वक़्तु नज़र अचे पियो, प्रेशर्स मसइलतूं पंहिंजी जाइ ते, पर ही इन मामले खे कीअं एड्रेस कबो? पार्टी सेक्युलर आहे, पार्टी जेका आहे सा जीअं सिंध आहे, जीअं सूफ़ी पीरनि, पर साॻे वक़्तु जेको आहे पीरनि वॾेरनि वारी बि सिंध आहे, उनजी बि पार्टी इहा ई आहे। हिननि जो हिकिड़ो कमु तइ थियल आहे त सिंध में माना जीअं इहो धंधो हले पियो, जीअं सखर हाणे बाक़ाइदे अची वियो थो राज जो बाक़ाइदे, को बि वॾेरो कोन था करणु, को बि सैयद कोन था खणनि दाड़ियल, को सरदार दाड़ियल कोन था करणु, इहे माना मिडिल क्लास ई खणंदा अथव, ॿुधो न। ऐं हिननि जो सॼो सिस्टम बाक़ाइदे ठीकु लॻो पियो आहे ऐं उते तमामु एक्सट्रीम सूरत हाल थी वई। हाणे त असलो बसलो बि अची वियो अथनि, जेको अमेरिका वारा छॾे विया, होॾे के गॉगल्स वग़ैरह हेॾे होॾे कमांडो लॻा पिया आहिनि ऐं इहा बीमारी डिज़ीज़ फैलिजंदी हेठि। दे हैव क्रिएटेड अ बैड गवर्नेंस एंड वॾेरो इज़ द नेम ऑफ अ बैड गवर्नेंस। वॾेरो छा आहे? वॾेरो इज़ ऑल अबाउट बैड गवर्नेंस। सिस्टम न हले, तपेदार मुंहिंजे हथ में हुजे, थाणेदार मुंहिंजे हथ में हुजे, हिन ज़मीन ते मां कब्ज़ो कयां, हुन ज़मीन मां भॼायां, रेवेन्यू रिकॉर्ड ख़राबु कयां ऐं इहो सॼो सिस्टम हले पियो। उनखां पोइ स्कूल वेही वियो, उनखां पोइ अस्पतालूं वेही वियूं ऐं ट्रांसफरूं ऐं पोस्टिंगूं ऐं जेका मिडिल क्लास सिंध जे अंदरि वॾेरे सां हले थी पई, उनखे नौकरियूं नी को उहा त आई कोन, एंटरप्रेन्योर त आई कोन, को कारखानो कोन आयो आहे। हिननि कहिड़ी कोशिशि कई आहे सिंध जी जेका इकोनॉमी आहे, जंहिंमें हिकिड़ी ज़बरदस्त ट्रांज़िशन अचणु घुरिजे, जीअं पंजाब में अची वई आहे, जीअं KPK में अची वई आहे। ऐं बलोचिस्तान जी ॻाल्हि कोन कंदुसि त हिन साॻियो ई जेको साॻिया लाटू साॻिया चुग, उहो 1947 खां न जेको अंग्रेज़ बादशाह ठाहे वियो वॾेरो सिस्टम, उनजा पंहिंजा मक़सदु हुआ वॾेरो सिस्टम ठाहिण लाइ त बाबा वञो पंहिंजूं केटियूं बेटियूं संभालियो, हिसाब किताब संभालियो ऐं कम खे टुपियो। सरदार बरदार इहे सभु इन चीफ न रहंदा, अॻे त कोन हूंदा हुआ चीफ। हाणे उन्हनि खे हिननि बि मेंटेन कयो ऐं हीअ वेंदा त वरी जे ईंदी मिसाल तौरु को असीं हमवतन वारो प्रोग्राम, त इहे इमरान ख़ान हिते छो कोन लॉन्च थी सघियो? सिंधियुनि में इमरान ख़ान साहिबु छो कोन लही सघियो? सिंधियुनि में PML छो कोन थी लही सघे? छाकाणि त हिते स्ट्रक्चर एॾो ॾुखियो आहे, जंहिं स्ट्रक्चर खे सम्झी वई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। ऐं हू ईंदा त हुते मिडिल क्लास आहे ई कोन को, त दे आर नॉट इन इंट्रस्ट ऑफ क्रिएट, जेका सिंध जे अंदरि हिकिड़ी लॉन्ग ड्यू ट्रांज़िशन आहे क्लास करेक्टर्स खे चेंज करण जी, उन में हीअ पार्टी 50 सालनि खां सीरियस न आहे उनखे चेंज। ठीकु, पर काई साहब हाणे त हिकिड़ी सुजागी हिकिड़ो शऊर असांखे आवाम जे अंदरि बि नज़र अचे पियो, पुछाणा बि असीं ॾिठासीं इलेक्शन खां अॻु बि पोइ बि। एजाज़ साहब हिते ज़िक्र कयो, अनटेप्ड इकोनॉमी जो बि ज़िक्र कयो काई साहब, ऐं गॾोगॾु बेड गवर्नेंस जंहिंजे करे सभु माण्हू सफ़र बि कंदा रहनि था, पर जेको हिकिड़ो सुजागीअ वारो एलिमेंट असांखे नज़र अचे थो ख़ासि करे सोशल मीडिया खां पोइ, उनखे कीअं ॾिसो पिया हुआ? जी बिल्कुलु, मां सम्झां थो त इहो हिकिड़ो पॉज़िटिव एस्पेक्ट आहे। पॉज़िटिव माना हाकारी, त ख़ासि करे को असांजो नौजवान आहे या सोशल मीडिया ते या हूअं बि काफ़ी माण्हुनि में हींअर सुजागी ज़रूरु आहे पंहिंजी जाइ ते, त उहो जेको आहे सो पुछाणो थियो हिन दफ़े बि थियो। ऐं मां सम्झां थो त सुजागी मुंहिंजे नज़र में ठीकु ठाक अची रही आहे। इहो बिल्कुलु चवणु त सिंधी माण्हू हूं आहे हूं आहे, ठीकु आहे, टे ॻाल्हियूं ज़रूरु हूंदियूं, पर उनजे बावजूद बि आउं सम्झां थो त सुजागी अचे पई, माण्हू पढ़े पियो, नौजवान पढ़े पियो
अॻियां निकिरण जी कोशिशि करे पियो ऐं उहो ईअं थींदो रहंदो। बाक़ी ॻाल्हि रही जेका कारी साहब चई बिल्कुलु शुद्ध सुठी ॻाल्हि कई अथसि। हिकिड़ो त मां चवां थो जो अंग्रेज़ आयो, अंग्रेज़ हिकिड़ो साम्राज्य ऐं सॼे हिंदुस्तान में दुनिया जे मुल्क ते कीअं हुकूमत करे तबाह बर्बाद कयो हुतां जे माण्हुनि खे, सॼा जेके वसीला हुआ उहो खणी विया। हींअर सिंध में छा थियो? सिंध में बि साॻियो वॾेरो या फ्यूडल लॉर्ड जेको अंग्रेज क्रिएट कयो, ट्रांसपरेंट क्रिएट कयो ऐं अॼु जेको आहे उहो हले पियो, उहो फ्यूडल लॉर्ड हींअर साॻी सूरत आहे। फातिमा फुल्ड जो केस छा आहे? काइनात जो केस छा आहे? कन्याकुमारी जो केस छा आहे? इहो सॼो जेको आहे सो बाक़ाइदे खे असांजो जेको सरमाएदार आहे, फ्यूडल आहे, जागीरदार ज़हनियत आहे ऐं इहो जेको आहे साम्राज्य आहे ऐं हुकूमत उन साम्राज्य सां गॾु बीठी आहे। छो त उन हुकूमत खे इहे सभु माण्हू पंहिंजी यादि मौजूदु आहिनि। कोई MLA सेनेटर ॾाढो उहो त पोइ पीउ थियो त पोटो, पुटु थियो, अॼु पोटो थियो। तव्हां ॾिसंदव जेके निशानदेही कंदव त इहो तव्हां घर ठाहींदव, सिंधी लीग तव्हां हुन में प्लॉट कयो डेटा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा कहिड़ा माण्हू कीअं बीठा आहिनि। ठीक है जज साहब, अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो पते। करीम साहब, आख़िरी कमेंट अवां जो तारीख़ साज़ शख़्सियत भुट्टो साहब जो ॾिसी ज़िक्र कयूं पिया, उन्हनि जो उहो दिहाड़ो तारीख़ जी दुरुस्तगी जूं ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं ख़ुदि ही जेके हवाला जिन जो ज़िक्र थियो त तारीख़ में जेकॾहिं ज़िंदा रहणो आहे, तारीख़ में जेकॾहिं पंहिंजो नालो रखिणो आहे हयात, त पोइ सोचणो पवंदो सभिनी खे। बिल्कुलु भुट्टो साहब ऑप्टिमिस्ट फिगर हुई ऐं उनखे पाकिस्तान जो मुस्तक़बिल ऐं इंसानियत जो ऐं मज़लूम अवान जो मुस्तक़बिल नज़र पिया आयो, जंहिंजे करे हू शहीद थियो, फांसी ते चढ़ियो। असां सम्झूं था त असांखे ऑप्टिमिस्ट हुजणु खपे ऐं असां सम्झूं था त इंशाअल्लाह हिन मुल्क जे माण्हुनि खे इंसाफ़, रोटी कपिड़ा मकान, बराबरी ऐं सेकुलर ट्रेडिशन्स ऐं तरक़ी ऐं दोस्ती मुल्क सॼी दुनिया सां इंशाअल्लाह असां अचीव कंदासीं। अॼु जे ॾींहं जे तवसुस सां इहो चवंदुसि। ऐं भुट्टो साहब हिकिड़ो सुठो मुस्तक़बिल ॾिसंदो हो, उहो ई मुस्तक़बिल बेनज़ीर साहबा पे ॾिसंदी हुई ऐं उहो ई पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उनजी क़यादत ॾिसे पई। बिलावल साहब, जनाब आसिफ ज़रदारी। ठीक करीम साहब, अवां जी वॾी महिरबानी। जावेद साहब ऐं हुन सां गॾोगॾु नाज़रीन प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब बि मूंसां गॾु मौजूदु हुआ। गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। सुभाणे असां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।